असां हिन वक्त बैरिया टाउन के मुख्य दरवाजे ते मौजूद आहियूं। मलिक रियाज़ पारां बैरिया टाउन जो दायरो वसी करण के लिए सिंध के कदीमी गोठन ते कब्जा करे रहियो आहे। इन सिलसिले में सिंध एक्शन कमेटी पारां धरने जो ऐलान कयो वियो, जंहिंखे लबे कंदे सिंध के लखे माण्हू जवाब ॾियण लाइ गॾु थिया आहिनि। इन सिलसिले में इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन्हनि जो छा चवणु आहे। तव्हां ॾिसो सॼी सिंध जो नौजवान पोड़ा पका नंढा वॾा सभु हथे खाली घरां वड़ांदे को आहे त ख़र्च करे कंहिंखां ॿ रुपया 4 रुपया गॾु करे हिते पहुता आहिनि। रुगो इन नियत इन जज़्बे सां त वतन जी सिंध वतन जी वालार क़बूल कोन्हे। तव्हां हुकुमरान जा जलसा बि ॾिठो हूंदो त तव्हां केॾा अरबे रुपया ख़र्च कंदा आहिनि, पर हेॾा माण्हू हेॾा नौजवान गॾु न थींदा आहिनि। हीउ शऊर जेको आहे गॾु थियो आहे। यकीनी तौर ते हीउ जो बैरिया टाउन आहे DH आहे, इहो असीं सम्झूं था सिंध ते वालार कब्ज़ो आहे, उनखे रद्द कराए पोइ साफ़ गुलाम क़ौमुनि जी हिकिड़ी निशानी हूंदी आहे त उन्हनि वटि पंहिंजी ॻाल्हि रखण जो हिकिड़ो ई तरीक़ो हूंदो आहे, हिकिड़ो ई रस्तो हूंदो आहे। उहो हूंदो आहे धरना ऐं एहतजाज जेको असां मुसलसल कंदा पिया अचूं। अॼु इन ख़ुशीअ में, अॼु इन गर्मीअ में तव्हां यकीन कयो त ख़ुशी एतिरी आहे जो गर्मी जो अहसासु न पियो थिए। ऐं हिकु दफ़ो ॿीहर न सिर्फ़ु पाकिस्तान इस्टेब्लिशमेंट खे, न सिर्फ़ु पाकिस्तान आर्मी खे, न सिर्फ़ु पीपल्स पार्टी गवर्नमेंट खे, पर अॼु सिंध ने गॾु थी हज़ारनि जी तादाद में सॼी दुनिया खे इहो मैसेज ॾिनो आहे त जॾहिं बि सिंध जी ॻाल्हि ईंदी त सिंधी पाण में मुतहद आहिनि। सिंधी अॼु बि मुतहद आहिनि, भली हुननि जा अलॻि झंडा आहिनि, भली हुननि जा नज़रियाती इख़्तिलाफ़ आहिनि, पर जॾहिं बि सिंध धरती जी ॻाल्हि अचे थी, सिंध जी बका जी ॻाल्हि अचे थी त उहे अॻ में बि हिकु हुया, हाणे बि हिकु आहिनि। ऐं असां हीउ जेको गैर क़ानूनी कब्ज़ो न सिर्फ़ु बैरिया में बल्कि DH जे नाले सां, बैरिया जे नाले सां, ऐं थाणे बुला खान ॾे अगरि तव्हां हलिया वेंदव त मलिक रियाज़ जे तरफ़ खां जेका हिकिड़ी यलगार थिए थी, कब्ज़ागिरी थिए थी, हुननि जी मुखालफ़त कयूं था, कॾहिं बि कोन करे ॾींदासीं। ऐं हीअ उहा मस्तानी क़ौम आहे जो अगरि सुजाग थी पई त तव्हांखे पोइ भॼण जे लाइ जॻह न मिलंदी। तव्हांजे मीडिया जे तवसुल सां हिकिड़ी ॻाल्हि बार बार रिपीट मुंहिंजी सभिनी लीडरनि खे, सिंध जी सिविल सोसाइटी खे, सिंध जे पढ़ियल लिखियल तबिके खे इहो हथ ॿधी निमाणो अर्ज़ु आहे त हाणे वक़्तु अची वियो आहे त सिर्फ़ु एक्शन कमेटी जे नाले ते न, सिर्फ़ु कंहिं हिकिड़े मक़सद ख़ातिर न, बल्कि हाणे वक़्तु अची वियो आहे जॾहिं असां सभिनी खे हमेशह जे लाइ हिकिड़े पिंडाल हेठां बीहण जी ज़रूरत आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त हिकिड़े नारे जी ज़रूरत आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त सिर्फ़ु सिंध जी ॻाल्हि छो कयूं। बलोच बि मज़लूम आहिनि, सराइकी बि मज़लूम आहिनि, ऐं असां इंडस वैली जा मालिक आहियूं। असांखे न विसारणु घुरिजे त इंडस वैली 100 साल खां मुख़्तलिफ़ दौर में कॾहिं मुग़लनि जी, कॾहिं पंजाबियुनि जी, कॾहिं अंग्रेज़नि जी ग़ुलाम रही आहे, पर आज़ाद बि रहिया आहियूं। सो हिकु दफ़ो ॿीहर असांखे पंहिंजी असली सुञाणप, असांखे पंहिंजी इंडस वैली वारी सुञाणप जी ज़रूरत आहे। ऐं इंडस जे नाले सां सभिनी मज़लूम क़ौमुनि सां गॾु बि हिकिड़ो नओं महाज़ जोड़ण जी ज़रूरत आहे। महिरबानी। जीअं सिंध जी क़ाइद अमीर बंबरो अॼु जेको ही बैरिया टाउन जे अॻियां धरणो लॻो आहे, ऐं सलाम थो कयां सिंध जे उन गैरतमंद पुटनि खे जेके सिंध जे कुंड कुर्श खां नंढनि वॾनि शहरनि खां हिते कही आया आहिनि ऐं सिंध दुश्मन मलिक रियाज़ खे ॿुधाइण जे लाइ हिते पहुता आहिनि त हीअ सिंध कंहिंजे पीउ जी जागीर न आहे। हीअ सिंधियुनि जो तारीख़ी वतन आहे। असां पंहिंजे वतन ते कंहिं बि मुल्क दुश्मन या कंहिं बि धारे खे बर्दाश्त न कंदासीं। बैरिया टाउन सिंध दुश्मन मनसूबो आहे, DH सिंध दुश्मन मनसूबो आहे। इन सां गॾोगॾु सिंध जी दिलि कराचीअ में को बि सिंध दुश्मन मनसूबो असां उन ख़िलाफ़ जीअं अॼु बैरिया टाउन जे अॻियां गॾु थिया आहियूं, ईअं ई उन जे साम्हूं अची ऐं उनखे साबित करे ॾेखारींदासीं त सिंधी माण्हू सिर्फ़ु चाहिनि था त सिंध में रहंदी हिकिड़ी क़ौम, सिंधी क़ौम, सिंधी क़ौम। हीअ सिंध असांजी आहे, हीअ सिंध टोपी अजरक वारनि जी आहे, हीअ मलिक रियाज़ जी बदमाशी आहे। धरती धड़नि खे डंडे जे ज़ोर ते पंहिंजी दहशतगर्दी ॾेखारींदे इंतिज़ामिया पुलिस खे इस्तेमालु करे सिंधी माण्हुनि खां पंहिंजा ॻोठ ख़ाली कराया था वञनि, सिंधी माण्हुनि जे घरनि ते कब्ज़ा कया था वञनि।
जंहिंखे को बि गैरतमंद सिंधी क़बूल न कंदो। हिन धरतीअ जो हिकिड़ो बि गैरतमंद पुटु ज़िंदा आहे त कॾहिं बि इहा सिंध दुश्मनी क़बूल न कंदो। सिंध धरतीअ ॾे, सिंधी क़ौम ॾे मेरी अख सां ॾिसण वारनि जूं अखियूं कढी छॾींदो। थिया आहिनि त असांखे कंहिं बि सूरत में कब्ज़े वारा मनसूबा क़बूल न आहिनि त असांजा ॻोठ शहर ढाहे, घर असांजो तारीख़ी माग, असांजा ॿेला, असांजे माहौलियाती तबाहीअ जो मनसूबो खणी अचो, असांखे क़बूल कोन्हे। असां आया आहियूं त DHA क़बूल कोन्हे, लखें एकड़नि ते तव्हांजी मेगा मनसूबा क़बूल न आहिनि। सिंध जा माण्हू तरक़ी चाहिनि था, सिंध वासियुनि लाइ, सिंध जे ग़रीब माण्हुनि लाइ। ही ग़रीब माण्हुनि जो मनसूबो न आहे त को मिसकीन रहवासियुनि खे घर आहे, असांखे ही घर बर्बादी जी सूरत में असांखे तबाह कंदा, ही मनसूबा क़बूल न आहे। त इहा मज़ामत MRD जी तहरीक हुई, जेका कालाबाग डैम जी तहरीक हुई। अॼु हीअं बि जेको आहे अॼु ॾिसूं पिया त बेहरा टाउन जे ख़िलाफ़ु जेको हज़ारे माण्हू गॾु थिया आहिनि, इहा हिकु पुरुमीद ॻाल्हि आहे। ऐं अफ़सोस ऐं शर्मिंदगी जी ॻाल्हि आहे त मलिक रियाज़ जेका हितां क़दीमी ॻोठाणा आहिनि, जेका हितां जंहिंमें गबोल ऐं ख़ासकेली ॻोठ शामिल आहे, उन्हनि ते तशदुद कयो वियो, उन ते ज़ुल्म कयो वियो, ॿारनि ते, औरतुनि ते, मासूम ऐं उतां जे नौजवाननि ते सिधा फायरिंग कया विया, हेवी मशीनरी इस्तेमालु कई वई। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी सिंध हुकूमत उनजी साथारी रही। थियण त ईअं घुरिजे त हू आम माण्हुनि सां बीहा, पर हू मलिक रियाज़ सां बीठी। ऐं अॼु बि तव्हां ॾिठो त सॼी सिंध में जेकी हीअ फोर्स लथल आहे, जेका सिंध पुलिस लथल आहे, काफ़िलनि खे जेका रोके पई, उन्हनि खे डिस्टर्ब करे पई, उन्हनि खे तंग करे पई, त इन मां सिधी सही ॻाल्हि ज़ाहिर थिए थी त हीउ जेको बेहरा टाउन जो मनसूबो आहे, इन में ज़रदारिया माफ़िया टोलो मलिक रियाज़ सां बिल्कुलु गॾु आहे। ऐं अॼु जेकी हीअ मज़ामत आहे, इहा मज़ामत थींदी रहे त असां सम्झूं था त जेकी हीअ साज़िशूं आहिनि, जेका सिंधियुनि माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कई पई वञे, उन्हनि खे असां सभु मिली करे ई नाकाम बणाए सघूं था। महिरबानी। मां सम्झां थो त हीअ सिंध ते वालार आहे, सिर्फ़ु बहिरा न आहे, पर DHA, ज़ुल्फ़कार आबाद, 7 वंडर सिटी, ऐं उन खां अलावा कमांडर सिटी आहे, ASF सिटी आहे, उन खां अलावा बोलाड़ी खां वठी नूरियाबाद ताईं 1,20,000 एकड़नि ते जेका छावनी ठाही पई वञे। ये पूरो इंडस्ट्रियल ज़ोन जेको आहे, ढाबे जी इंडस्ट्रियल ज़ोन आहे, विंड एनर्जी पावर प्लांट आहे, विंद थरकोल रिथा जेका आहे उहा उन समेत ही मां सम्झां थो त हिकिड़ी ख़तरनाक साज़िश आहे सिंध में हिकु नई रियासत इन सूबो ठाहिण जी, ऐं ख़ासि तौर ते सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी। सो सिंध जो लखनि जे तादाद में ही जेको मजमू आहे, अॼु उन लाइ गॾु थियो आहे त सिंध मुतहद आहे। ऐं सिंध कंहिं बि सूरत में तरक़ी जे नाले में जेके ही सिंध ते वालार कई पई वञे, सिंध जे ॻोठनि खे ड्रायो पियो वञे, सिंध जे धरती धड़नि खे लॾायो पियो वञे, ऐं उन्हनि खे माना धमकियूं ॾेई, उन्हनि खे मारे, उन्हनि जे मथां हमला करे, उन्हनि जी धरतियूं फबायूं पियूं वञनि, असां कंहिं बि सूरत में उहो बर्दाश्त न कंदासीं। बहिरा टाउन जे ख़िलाफ़ु जेको सुप्रीम कोर्ट जो 2018 में पहिरियों जेको फ़ैसिलो थियो हो, जंहिंमें मुकमिल तौर ते हिनखे रद्द कयो वियो, असां डिमांड था कयूं त उन फ़ैसिले खे बहाल करे मुकमिल तौर ते बहिरा टाउन समेत DHA ऐं ॿियनि रिथाउनि खे रद्द कयो वञे। छो त असां सम्झूं था त हीउ सिंध जे मुस्तक़बिल नौजवान जेको मुस्तक़बिल में ईंदो, उन जी मिल्कियत आहे, हीअ धरती जी मिल्कियत आहे, कंहिं बि रीति असां हिनखे कब्ज़े करणु न ॾींदासीं। ऐं हिकिड़ी ख़तरनाक साज़िश आहे, उन ख़तरनाक साज़िश लाइ असांखे मिड़ी मुठणो पवंदो। हीअ जेके बि रिथाऊं ठहियल आहिनि, उन्हनि जे पुठियां इस्टेब्लिशमेंट जो सिधो सो हथु आहे। आलमी क़ुवतुनि जे ज़रिए ही शहरकारी जा मनसूबा ठाहे, जिते लखनि जे तादाद में, किरोड़नि जे तादाद में धारनि खे आबाद करे सिंधियुनि खे हमेशह लाइ अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कई पई वञे। उन करे असां सम्झूं था त धरती धणी जेका हीअ मुस्तक़िल बुनियादनि ते जेका जदोजहद शुरू कई आहे, कालाबाग डैम जे फ़ैसिले खे जीअं वापसि वरितो वियो, जीअं सिंध जे ॿिटे मकानी निज़ाम जे ख़िलाफ़ु जदोजहद वापसि कयो वियो, ऐं ॿेटनि जे ख़िलाफ़ु जेका जदोजहद हली उन ते वापसि कयो वियो, ओड़ी हीअ जदोजहद आहे। असांखे उमेदूं आहिनि त सिंध एक्शन कमेटी, सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस जे तरफ़ां जेका जदोजहद हले पई, उहा मुस्तक़िल बुनियादनि ते हूंदी, ऐं समूरियूं रिथाऊं रद्द करे धरती धड़नि सां इंसाफ़ थींदो, न त धरती धणी पंहिंजो पाण मल्हाईंदा। सिंध मस को वञी करे सिंध जाॻियो आहे, सिंधी जाॻिया आहिनि। सिंध में हर तरफ़ बदअमनी फैलियल आहे, ऐं ॿी तरफ़ जेके कोस्तान में जेके कब्ज़ा कया विया आहिनि, असां हर हाल में कोस्तान में जेके मिसकिन माण्हू आहिनि, जेके अबाणियूं मिल्कियतूं खसी, मलिक रियाज़ जहिड़ा ज़ालिम माण्हू हिननि ते मसलत कया विया आहिनि, असां हिननि खे कंडम था कयूं। पाकिस्तान मुस्लिम लीग नून कंडम थी करे, ऐं सभु जेतिरा बि सिंधी कॉमरेड समूरनि खां असां अपील कंदासीं त हीउ धरणो जेके आहे हिते ख़तमु न थियणु खपे। हिन धरणे जी हिकु बाक़ाइदा सां हिकु तंज़ीम जोड़ी वञे, जेके पंहिंजी सिंध धरती जे अंग ऐं नंग जी दिफ़ा कनि। अॼु सिंध जे अंदरि हर तरफ़ बदअमनी फैलियल आहे, किथे नियाणियुनि खे अगवा करे हुननि खे हवस जो निशान
निशानो बणायो वञे पियो त किथे बेटनि ते कब्ज़ा, किथे कारूंजर ते कब्ज़ा, त किथे कोस्तान में मिसकिन माण्हुनि जो अबाणियूं मिल्कियतूं खसी हुननि खे बेघर कयो वञे पियो। अहिड़े असां हिन मामले खे नथा मञूं, असां रियाज़ मलिक जे को बि फ़ैसिले खे नथा मञूं, हिन खे कंडम था कयूं। माण्हुनि जो इज्तिमा आहे बग़ैर कंहिं तज़ाद, बग़ैर कंहिं नज़रियाती फ़र्क़ जे जेके माण्हू हिते गॾु थिया आहिनि हुननि जो सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु आहे त असांखे धारी वलहार जेका आहे बहरिया टाउन जे नाले में, कमांडर सिटी जे नाले में, ज़ुल्फ़काराबाद जे नाले में, DH जे नाले में, फ़ौजी छावनियुनि जे नाले में इहा नामंज़ूर आहे। हीअ कंहिं वॾेरे जो जलसो न आहे जो को हारी कढी खणी आयो हुजे, कंहिं पीपुल्स पार्टी हुकुमरान धुर जो जलसो न आहे जिन्हनि खे को नौकरियुनि ऐं घटनि गलनि जो आसिरो हुजे। इहे सभु माण्हू पंहिंजी धरती जे दिफ़ा लाइ हिते गॾु थिया आहिनि ऐं उहो इहो साबित करण लाइ त असां सिंध जो हिकु इंच बि असां धारी आबादगारी खे हाणे न ॾींदासीं। असां मज़लूमनि जेके सतायल दुनिया जे माण्हुनि खे पंहिंजियूं ज़मीनूं ॾिनियूं, उन्हनि खे वेलकम कयोसीं, उन्हनि खे गले सां लॻायोसीं, पर हाणे काफ़ी थियो। हाणे असां पंहिंजी धरती जी हिकु चपटी बि कंहिंखे ॾियण लाइ तयारु न आहियूं। सिंध एक्शन कमेटी जे सॼे ते सही सिंध सरापा एहतजाज आहे। दुनिया खे ॿुधाइण चाहे थी त सिंध जी सरज़मीन ते मक़ामी माण्हुनि खे परे करे हितां जे माण्हुनि खे लॾायो थो वञे ऐं हिते ॿाहिरियां धारिया जेके आहिनि उन्हनि खे आबाद करे असां सिंध जी धरती जेका आहे सिंधियुनि जे हेठां आहिस्ता आहिस्ता खसण जी जेका आहे नापाक इहा साज़िश थी रही आहे। हिनखे नाकाम बणाइण जे लाइ हीअ पुरअमन जदोजहद जेका आहे उहा अंधनि, ॿोड़नि, गूंगनि इदारनि में ऐं इहे सम्झो त असेंबलियुनि में वेठल हुकुमराननि जे मुंहं ते जेका आहे उहा चमाट आहे त सिंध जो मक़ामी माण्हू सुजाग थी चुको आहे। अवां जा जेके नापाक इरादा आहिनि, अवां जेके नाजाइज़ियूं ऐं नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि, उन्हनि खे ॾिसी करे सिंध जो अवाम रोडनि ते निकिरी आयो आहे, पंहिंजा हक़ वठण जे लाइ ॿाहिरि आयो आहे। इहो हक़ तलफ़ी कॾहिं बि बर्दाश्त न कंदो। सिंध जो माण्हू पंहिंजी धरती ते क़ाबिज़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जे इरादनि खे नाकाम बणाईंदो ऐं उन्हनि खे कॾहिं बि हिते कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो त उहे हिते अची करे वॾा मनसूबा जेके आहिनि उहे ठाहिनि। असां सिंधी माण्हुनि खे अज़ियत वारी ज़िंदगी जेका आहे ग़ुलामीअ वारी गुज़ारणु घुरिजे। इन जे करे असां हिननि सभिनी खे अॼु रद्द था कयूं। असां नाकाम मनसूबा जेके आहिनि इन्हनि खे कॾहिं बि क़बूल न कंदासीं। इहे कॾहिं बि क़ाबिल क़बूल न आहिनि। सॼी सिंध हिन वक़्तु तड़पी रही आहे। जेके माण्हू पंहिंजे ॻोठनि मां कराची पंहिंजे शहर अचनि था, का उमेद खणी उन्हनि खे उतां बेउमेद थी मोटायो थो वञे। सभिनी माण्हुनि खे चवंदासीं त सभु गॾु थी करे पंहिंजी धरतीअ जी मालिकी कनि। ॾिसो, सवाल इहो आहे त सोचियल सम्झल साज़िश आहे। इस्लामाबाद वारनि खे सिंध में जेको GSN जो नारो लॻे थो इहो नथो वणे, तकलीफ़ थो ॾे ऐं उन्हनि खे अबा सिंध जा वसीला, सिंध जी मालिकी, सिंध जी ख़ुदि मुख़्तियारी, सिंध जी आज़ादी, इहे ॻाल्हियूं उन्हनि खे परेशान कनि थियूं। हू चवनि था त हाणे सिंधियुनि खे गोलियूं हणी त ख़तमु थियण खां रहिया 6 करोड़ इंसाननि कीअं ख़तमु थींदा। हाणे हिननि खे ईअं ख़तमु कयो त धारियां आबाद कयो, धारियां आबाद कयो, सिंधी अक़लियत में थी वञनि, पोइ सिंध जे वज़ीर ते आला ते को धारियूं अची वेही रहे। हीअ जेके बहरिया स्कीम, ज़ुल्फ़काराबाद, हीअ सभु कमांडर सिटी, इहे सभु इन सिलसिले जो कड़ी आहिनि। ऐं ब्रोकर तौरु मिस्टर आसिफ़ अली ज़रदारी जेको आहे उहो देसी दलाल तौरु उन्हनि जी ख़िदमत सर अंजाम ॾिए पियो। बिलावल भुट्टो उन जी ख़िदमत करे पियो। अॼु असीं लखे माण्हू ॾिसो था, झंडा रंगे रंगे झंडा आहिनि, रंगे रंगे सोचूं आहिनि, ख़्याल आहिनि, औरतें आहिनि, मर्द आहिनि, मुस्लमान आहिनि, हिंदू आहिनि, सभु आहिनि, बिला तफ़रीक़, रंग, मज़हब, नस्ल पार्टियुनि जे। असां सिंध जा पुट बणिजी आया आहियूं, पैगाम खणी आया आहियूं त सिंध मां आहे। असां सिंध ते कब्ज़ो न थियणु ॾींदासीं, सिंध जो तीनवाल थियणु न ॾींदासीं। इन करे इहे रियाज़ मलिक पंहिंजा टपड़ खण भॼ लाहौर। ज़रदारी बिलावल खे ॿुधाइणु चाहियूं था त तूं सिंध खे तीनवाल करणु छॾे ॾे, न त सुभाणे तोखे कालर खां पकिड़े इनशाला रवानो कंदासीं। थैंक यू। इहो वफ़ाक़ी वलार न आहे, इहा सूबाई हुकूमत जी वलार आहे। सूबाई वफ़ाक़ी ॿियनि जाइनि ते पिया कनि, पर हिन जाइ ते हिन में मलिक रियाज़ आहे, मिस्टर ज़रदारी आहे ऐं सूबाई सिंध हुकूमत आहे, हिन में शामिल।
हिन वफ़ाक़ी हुकूमत जो को बि हिन में शामिल आहे उन करे सूबाई हुकूमत जो किरदारु जंहिं हिननि खे नाजाइज़ तौर ते ज़मीनूं ॾेई छॾियूं असां हिते एहतिजाज करियूं पिया इंशाल्लाह इन खां पोइ अॻियां बि ईंदासीं इंशाल्लाह हुन जो ऐलान कंदासीं